दोस्तों अॼु वरी तव्हां सां ख़बर शेयर करण वारा आहियूं ऐं तव्हांखे ॿुधाईंदासीं आज़म मैंगल जे बारे में ऐं शोबिस जे हवाले ऐं दुलाब ऐं जेको ड्रामो अचण वारो आहे जंहिंमें अब्बास गुल उडाणो ऐं आज़म मैंगल यानी ॿई आहिनि अदाकार ऐं इन जी वरी ख़बर शेयर करण वारा आहियूं तव्हां सां। ऐं दोस्तों तव्हां इहो ज़हन में ज़रूरु रखियो हूंदो ॿई वॾा अदाकार हिकिड़े ड्रामे में आख़िर हीरो केरु हूंदो। हीरो त आज़म मैंगल ई हूंदो ऐं ॿियो अब्बास गुल उडाणो थी सघे थो गॾु हुजे साथ में। लेकिन तव्हांखे छा थो लॻे त बेस्ट हीरो इन ॿिन्ही मां कहिड़ो आहे? मुंहिंजे हिसाब सां त ॿई बेस्ट आहिनि, लेकिन आज़म मैंगल हिन टाइम वक़्ती तौरु मथे हली रहियो आहे। उनजा हिकु ॿ ड्रामा सुठा आया आहिनि, इन जे करे जीअं हाणे हवेली ड्रामो बि बहितरीनु ड्रामो हली रहियो आहे हिन जो। ऐं ज़हर ज़िंदगी खां पोइ उनखे चांस मिलियो आहे छाजे करे बलूचिस्तान जो रहंदड़ आज़म मैंगल हिकु बहितरीनु अदाकार आहे, पर अब्बास गुल उडाणो बि घटि न आहे। लेकिन तव्हांजी छा राय आहे? तव्हां असांखे इहो त ॿुधायो ऐं तव्हां पंहिंजी राय ॾियो हिकिड़े ड्रामे में ॿ वॾा एक्टर तव्हां कंहिंजे फेवर में आहियो ऐं तव्हांखे कहिड़े अदाकार जो घणो इंतज़ारु आहे ऐं तव्हां कंहिंजी अदाकारी घणी पसंदि कंदा आहियो ऐं दुलाब में एक्टर कहिड़ो हुजणु खपे, वॾो आज़म मैंगल या अब्बास गुल उडाणो? तव्हां इहो कमेंट सेक्शन में असांखे ज़रूरु ॿुधाइजो ऐं तव्हांजी राय ॿुधी करे असांखे बि ख़ुशी थींदी ज़रूरु।